SMS नेटवर्क जे स्पोर्ट्स सीरीज़ में क्रिकेट वर्ल्ड जे 3 प्रोग्राम में अवां जे साम्हूं आहियूं। अॻु में जेके आहिनि से मुख़्तलिफ़ 2 प्रोग्राम थी चुका आहिनि। हीउ 3 प्रोग्राम आहे। उमेद तव्हांखे पसंदि ईंदो। महिरबानी करे इनखे सब्सक्राइब कयो, वॉच कयो, शेयर कयो, बेल आइकन दबायो। फर्स्ट क्लास क्रिकेट जा जेके बॉलिंग रिकॉर्ड्स आहिनि से तव्हांजे साम्हूं आहिनि। पहिरियों जेको रिकॉर्ड आहे सो आहे कैरियर में सभ खां घणियूं विकेटूं, वधि में वधि विकेटूं कैरियर में उहे हासिलु कयूं विल्फ्रेड रोड्स, जंहिंजो वास्तो इंग्लैंड सां आहे। 1000 ऐं काउंटी हुनजी जेका आहे सा यॉर्कशायर। 1110 मैचुनि में 4204 विकेटूं वरितियूं। बेस्ट बॉलिंग आहे हुनजी 9 विकेटूं 24 रन्सुनि ते। सरासरी या एवरेज आहे 16.7। 10 विकेटूं 68 दफ़ा ऐं 5 विकेटूं हुन 287 दफ़ा वरितियूं। ॿियो रिकॉर्ड जेको आहे सो आहे हिकु इनिंग्स में बहितरीनु जेके फिगर्स उहे आहिनि यॉर्कशायर ऐं इंग्लैंड जे बॉलर हेडली वेरेटी जा। उन जी जेका सा बहितरीनु जेका बॉलिंग आहे हिकिड़ी इनिंग में उहा आहे 10 रन्सुनि ते 10 विकेटूं, माना 10 ई विकेटूं हिन वरितियूं जेके मैच में। उहे नॉटिंघमशायर जे ख़िलाफ़ु हेडिंगले लीड्स जे मैदान ते 1932 में। हिकिड़ी मैच में जेका बहितरीनु बॉलिंग टोटल जेके बेस्ट फिगर्स जेके आहिनि सो कहिड़े बॉलर जा आहिनि? उहे आहिनि मशहूरु ज़माना इंग्लैंड जे ऑफ स्पिनर जिम लेकर जा, जंहिं ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ु 1956 में मानचेस्टर में खेॾंदे 90 रन्सुनि ते 19 विकेटूं वरितियूं, माना हिकिड़ी इनिंग में 9 ते ॿी में जेके आहिनि 10 ई। ॿियो रिकॉर्ड आहे त कैरियर में सभ खां घणियूं हैट्रिक्स कंहिंजियूं आहिनि। इंग्लैंड जो ई हिकिड़ो जेको आहे स्पिनर हो डग राइट, कैंट, जंहिंजो वास्तो जेको कैंट काउंटी सां हो। उन जेके सॼी कैरियर में 7 दफ़ा जेके आहिनि से हैट्रिक कई हुई पंहिंजी बॉलिंग ज़रिए। ॿियो रिकॉर्ड आहे त कैरियर दौरान हिकु इनिंग्स में सभ खां घणियूं 5 विकेटूं जेके आहिनि से कंहिं वरितियूं? हिकिड़ो इंग्लैंड जो ई बॉलर हो अल्फ्रेड फ्रीमैन, जेको मशहूरु हो चिप फ्रीमैन जे नाले सां। उन 1914 खां 1936 दौरान 592 मैचुनि में 3376 विकेटूं हासिलु कयूं। 386 दफ़ा हुन 5 विकेटूं बि हासिलु कयूं मैच में, हिकु इनिंग्स में। अहिड़ी तरह सां वरी ॿियो रिकॉर्ड आहे जेको आहे सो 10 विकेटूं जेके आहिनि से मैच में घणियूं कंहिं वरितियूं कैरियर दौरान। उहो बि साॻियो बॉलर हो, यानी अल्फ्रेड फ्रीमैन उर्फ टिच फ्रीमैन। हिन 1914 खां साॻियो 1936 ताईं जेके 592 मैचुनि में 3376 विकेटूं हासिलु कयूं ऐं 140 दफ़ा जेके आहिनि से मैच में 10 विकेटूं हासिलु कयूं। पीर पगारे बाद जेको पहिरियों कैप्टन हो सिंध क्रिकेट टीम जो, हनीफ मोहम्मद कैप्टन थियो। के ॿिया जेके से प्लेयर बि आया, ज़हीर अब्बास बि कंहिं वक़्तु थियो, जावेद महदाद बि हो। ऐं मौजूदा वक़्तु जेका टीम आहे हिन वक़्तु खेॾे पई, जेको कैप्टन आहे सो आहे सरफराज़ अहमद, जेको टीम जो विकेट कीपर बि आहे। ॿिया प्लेयर जेके हिन मौजूदा सिंध क्रिकेट टीम में शामिल आहिनि से आहिनि असद शफ़ीक़, आमिर अली थईम, आबिद अली, अहसन अली, अनवर अली, फवाद आलम, खुरम मंज़ूर, हसन मोहसिन, काशिफ भट्टी,
मीर हमज़ा, टीम जे ॿियनि रांदीगरनि में मोहम्मद हसनैन, मोहम्मद हसन उहो बि विकेट कीपर आहे, उमेर बिन यूसुफ, रमीज़ अज़ीज़, साद अली, सऊद शकील, शहज़ार मोहम्मद, सुहेल ख़ान, ताबिश ख़ान ऐं वलीद अहमद। इहा ॻाल्हि जेका सोचण जी आहे त हिन हेतिरनि प्लेयरनि में सिर्फ़ु हिकु सिंधी प्लेयर आहे, उहो सिंधी प्लेयर आहे आमिर अली तईम, जंहिंजो वास्तो दादू शहर सां।